यार कादन परेशान थो लगी। यार कुर्बू सोचा थो त अलाए तो में निभागा अलाए मुंह में निभागा या वरी असांजो ही कबूतर निभागो आ। जॾहिं बि बाज़ीअ ते वञूं था त असुल खटियल बाज़ी हारायूं था पिया। मां सम्झां थो त इनमें कंहिं न कंहिं जो निभाग ज़रूर आहे जेको विचड़े थो। कादन मूंखे ख़बर पई आहे त इहे ॾाॾू वारा शहर खां बादाम ऐं पिस्ता आणनि था ऐं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं था आणनि जेके पंहिंजे कबूतरनि खे खाराइनि था। पोइ कबूतर वञे थो आसमान ते, उते सफ़ा यख थी बीह रहे थो। जॾहिं उन्हनि जो नशो थो पूरो थिए पोइ उहे तॾहिं वञी आसमान खां था लहनि। हाँ, हाणे ॻाल्हि आई सम्झ में न। इन जो मतलब त न कादू जे कबूतर जो ॾोह आ, सॼो ॾोह इन्हनि ॾाॾू वारनि जो आहे जेके निभागा असां सां बेईमानी था कनि। बस यार कादन, बेईमानी वरी कहिड़ो दुकान था हलाइनि? जुआ में त हलंदी ई बेईमानी आहे। हाँ यार कुर्बू, चवी सच तो यार, जुआ त मना बेईमानी। यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, यार जेकॾहिं तूं न मूंखे शहर खां इहे दवाऊं आणे ने त पोइ ॾिस कादू जे कबूतरनि खे कीअं था मुल्क सॼो ईअं रही करे ॾिनी। हा जाई चओ कादन। कादूअ खे कसम आहे पंहिंजे कारियर कबूतर जो, तूं रुगो हिकु चकर मूंखे इहे दवाऊं ऐं सुयूं आणे ॾे न त पोइ ॾिस तूं हिन कादूअ जा कहर पूरो लख रुपयो जेकॾहिं बाज़ी ते न लॻायां त पोइ चइजां। पोइ न जॾहिं मूं वारो इहो कारियर कबूतर आसमान ते उॾामंदो त पोइ तूं वेठो ॾांतारी खणी पैसा मिड़जां, पैसा। हा कादन, दवाई त मां तोखे आणे ॾियां, पर जेको बाज़ी में लख रुपयो लॻाईंदे त उहो केॾां आणींदे? वटि जेकी माल मॾी हुई उहा कुझु जुआ में खपाए छॾई, कुझु जेको आहे त कबूतरनि में खपाए छॾई। हाणे 1 लख रुपयो तो वटि किथां ईंदो? वाह कुर्बू वाह जो ठहियो ई। यार मूंखे नथो लॻे त तूं कादूअ जो दोस्त आहीं। अरे जेकॾहिं कादूअ जो घर ख़ाली लॻो पियो आहे त छा थी पियो? अरे बाक़ी हेठा टूट बूट सूट छाजा न चरिया। अरे उहो बि चवंदा न त माण्हूअ जो बूथ ऐं बूट चमकदड़ हुजे, पोइ मुल्क मौला जो भरियो पियो आहे। किथां न किथां पैसा आणींदासीं। जॾहिं माण्हू गुलाम अली खोसे जहिड़े खे ट्रैक्टर उधर ते ॾेता, मूंखे को लख रुपयो कोन ॾींदो। हा ठीकु आहे त पोइ कादन ॾे 2000 रुपया, वञी शहर मां दवाई वठी अचां। वाह कुर्बू सफ़ासुल मुसलसल गरीब भई अचे 2000 न कोड 2000 अचे 1 2 सोड़े मुंहिंजे जा 2000 रुपया वठे तई। वाह हाणे दे दवाऊं खान ॾाढो खे पूरो